हैदराबाद बार एसोसिएशन सां यकजहती तौर ते नवाबशाह बार एसोसिएशन जे मेंबरनि पारां 5 ॾींहं बि अदालती कारवार मुकमिल तौर ते बंदि रखियो आहे। हैदराबाद जे जेको असांजे वकील साहबनि सां जेका नाइंसाफ़ी थी उन ते असां हैदराबाद बार सां तायात गॾायूं। एजाज़ ख़ाली SP लाइन रहियो, हाणे असां केनाल जेके ठाहिनि पिया था इन्हनि जे बि ख़िलाफ़ सिंधु ते केनाल नामंज़ूर आहिनि, 26 आइनी तरमीम नामंज़ूर, पीका एक्ट नामंज़ूर। ख़बर कान थी पई ही SP एॾो पावरफुल छो आहे। सिंध हुकूमत जी नाल ई आहे। थी सघे थो अॻिते हली असीं डिमांड इहा कयूं त असांखे सिंध हुकूमत ई नामंज़ूर आहे। पटको ॿधी 40 मोबाइलूं खणी सॼे हैदराबाद जे शहर में सरगस पियो घुमे। असां 61 वग़ैरह फाइल कई आहे, FIA में असां एप्लीकेशन ॾिनी आहे। SSP सफ़ा नंढड़ी शइ आहे। हिननि पंहिंजा मुफ़ाद हासिल करण लाइ इहा 26 तरमीम आणे असांजो छॾो जुडिशियल सिस्टम तबाह करे छॾिया। सिंधु ते धाड़ो आहे, इहो असांखे नामंज़ूर आहे। सिंध गवर्नमेंट में त को बि जेको हाल न आहे, पंहिंजे मज़े में वेठी आहे। सिंधु ते धाड़ो आहे उहो बि नामंज़ूर आहे। 26 आइनी तरमीम खे बि असां नथा एक्सेप्ट कयूं। पीका एक्ट जेको कारो कानून आहे उनखे बि रद्द कयो वञे।